कराची में सोहराब ॻोठ थाणे जे हद अयूब मियां जी मोबाइल मार्केट जे अॻवान 35 वरियनि जे आसिफ अली वल्द फ़कीर मोहम्मद खे हिकु नामालूम शख़्स गोलियूं हणी क़त्ल करे बाआसानी फरार थी वञण में कामयाब थी वियो। वाक़े खां पोइ पूरी मोबाइल मार्केट बंदि थी वई। इलाइक़े में सोग वारो माहौल छाइजी वियो। उन हवाले सां संदसि भाणेज मोहम्मद क़दुस मोहम्मद हसी ॿुधायो त मक़तूल आसिफ अली सुबुह सवेरे नमाज़ पढ़ी जीअं ई घर में दाख़िल थियो त हिकु नामालूम शख़्स जेको पूरी चादर सां वेढ़ियल हुयो उन घर में घिड़ी आसिफ अली खे गोलियूं हणी बाआसानी फरार थी वियो। हुननि ॿुधायो त उन्हनि जी कंहिंसां का बि ज़ाती दुश्मनी नाहे। बेगुनाह असां जे मामे खे क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस मक़तूल जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो, जितां पोस्टमार्टम खां पोइ मक़तूल जो लाश वारिस अबाणी ॻोठ पंजाब खणाए विया। सोहराब ॻोठ पुलिस मूजिबि मामले जी वधीक जांच कई पई वञे। मक़तूल जे वारसनि मुताबिक़ केस दाख़िल कयो वेंदो।